जी बिल्कुलु सॼे सिंध जीअं अॼु 6 ॾींहं ते बि वॻण ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में शदीद कोहीड़े जो जेको राज आहे उहो बरक़रार आहे। कोहीड़े सबबु जेको थधि में आहे उहो रिकॉर्ड तोड़ जेको आहे इज़ाफ़ो थी चुको आहे ऐं थधि में इज़ाफ़े थियण खां पोइ ऐं शदीद कोहीड़े सबबु जेको तालीमी सरगर्मियूं आहिनि उहे इंतिहाई मुतासिर थी चुकियूं आहिनि। काफ़ी जेके ॿार आहिनि उहे स्कूल वञण बजाए पंहिंजे घरनि तोड़ी महदूद आहिनि। जॾहिं अगरि ॻाल्हि कंदासीं ट्रांसपोर्ट जे हवाले सां त जेके मेन रोड रस्तनि ते शहरनि ते जेके गाॾियुनि जो जेको आमद रफ़्तारो जेको सिलसिलो आहे उहो इंतिहाई घटिजी वियो आहे। ऐं ॿिए पासे ॾांहुं जेको आहे सो जेके सरकारी इदारनि ते ड्यूटी कंदड़ जेके मुलाज़िम आहिनि उहे बि शदीद परेशानीअ जो शिकार बणियल आहिनि। होॾां जेको आहे सो मोटरवे इंतिज़ामिया तरफ़ां मेन रोडनि ते बि ऐं जेके ड्राइवर हज़रात जेके ड्राइविंग करण दौरान जेको आहे सो उन्हनि खे बीहारे ऐं उन्हनि खे हिदायतूं करे रहिया आहिनि त दौरान ड्राइविंग जे एहतियात कयो वञे ऐं शदीद कोहीड़े ऐं थधि जे सबबु जेको गाॾियूं आहिनि त उहे फ़िलहालु आरज़ी तौर ते जेको आहे सो उन्हनि जे जेको हलाइण वारो जेको सिलसिलो आहे उनखे बंदि कयो वञे। थधि में इज़ाफ़े थियण खां पोइ जेके माण्हू आहिनि उहे इंतिहाई मुश्किलातुनि जे वर चढ़ियल आहिनि। जॾहिं त कोहीड़े ऐं थधि जे सबबु जेको बिजली जो जेको निज़ाम आहे उहो जेको आहे सो तमामु मुतासिर थी चुको आहे ऐं हिस्को इंतिज़ामिया बि पारां जेको आहे मौक़े जो फ़ाइदो वठी करे बिजली जी जेकी लोड शेडिंग आहे उहा शुरू करे छॾी आहे ऐं जेके शदीद कोहीड़े सबबु जेको हद निगाह जेको आहे उहो महदूद बणिजी वियो आहे ऐं माण्हू जेको आहे सो काफ़ी पंहिंजे घरनि तूणी बिस्तरनि तूणी महदूद आहिनि। हिकु पासे ॾांहुं शदीद कोहीड़े ऐं थधि जे सबबु माण्हू परेशान बणियल आहिनि त ॿिए पासे काफ़ी माण्हू जेके अहिड़ा आहिनि उहे थधि जो ऐं कोहीड़े जो जेको आहे सो उनखे इंजॉय करे रहिया आहिनि ऐं काफ़ी माण्हू जेके अहिड़ा आहिनि उहे शहरनि जे तरफ़ रुख़ करे गरम खाधनि जे तरफ़ जेको आहे सो रुख़ करे रहिया आहिनि। जी।